नाज़रीन, सेनेट उम्मीदवारनि पारां जमा करायल नामज़दगी कागज़नि जी छंटछाण जो अमल जारी है। इन हवाले से इलेक्शन कमीशन कराची में सियासी अगवाणनि आवाज़ टीवी के रिपोर्टर महताब शर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। अॼु सेनेट जी कागज़नि जी छंटछाण जो सिलसिलो जारी है, जेके आख़िरी तारीख़ है। अचो त नाज़रीन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अॼु PTI, GDA ऐं MQM जा जेके अरकान आहिनि उहे महिल अचनि वक़्त सां अचनि पिया ऐं उन जे कागज़नि जो जेको सिलसिलो आहे झाट पर्चा जो जारी है। अचो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, जो छा चवणु आहे। जो स्क्रूटनी हो रही है वो एक प्रोसेस है, जो इलेक्शन कमीशन का कॉल्ड आउट प्रोसेस है, बड़ी स्मूथली चल रही है और अब देखते हैं कि क्या स्क्रूटनी के नतीजे आते हैं। अगर उसके अंदर सही तरीके से सारे फैसले होंगे तो ये तो एक प्रोसेस है जो चलना चाहिए। मां सैफुल्ला अबड़ू जी जेको आहे सो सेकेंडर आहियां। इंशाअल्लाह असां उन्हनि सां बीठा आहियूं ऐं स्टार्ट थिए थी त असां अंदरि वञी था इंशाअल्लाह। असांजी कल्ह असांजी ख़ान साहब सां मीटिंग बि थी हुई, MPS जी मीटिंग हुई ऐं ख़ान साहब जो हिकिड़ो सुठो फ़ैसिलो आहे। हिकिड़े असांजे सिंधी भाउ खे जेको आहे सो हुनखे टिकट ॾिनो वियो आहे। हिकिड़ो मोतबर माण्हू आहे, हिकिड़ो इज़तदार माण्हू आहे, हिकिड़ो सियासी माण्हू आहे, शहूर वारो माण्हू आहे। इंशाअल्लाह असांजो हिकिड़ो सिंधी सेनेट में वेहंदो त इन्हनि खे जेको आहे सो इन डबल शान वारनि खे ख़बर पवंदी। चवनि त था त असां जमहूरियत पसंदि आया आहियूं। जमहूरी हक़ीक़ी हिननि जी हुकूमत जॾहिं हूंदी आहे त हे चवंदा आहिनि त असां जी हक़ीक़ी जमहूरियत आहे। हालांकि हिन जी जेका हुकूमत आहे या बदतरीन डिक्टेटरशिप आहे। हिन वक़्तु सिंध में जेका आहे सा डिक्टेटरशिप थी हले। उहा तव्हां शाह साहब खां पुछो न त शाह साहब खे केरु थो वोट ॾे, उनखे दिलचस्पी आहे या उनखे पक हूंदी पंहिंजी। बाक़ी शाह साहब शायदि इहो सम्झो आहे त जिन माण्हुनि इंटीरियर सिंध सां जेके असांजे तंज़ीम जा हेठियां उहिदेदार आहे उन्हनि जेका एप्लीकेशन लिखी आहे 10-12 माण्हुनि, त शाह साहब शायदि इहो सम्झो आहे त उहे माण्हू वोट ॾींदा। उन मां कोई MPA कोन्हे, मे बि शाह साहब खे का ॿी का शइ ज़हन में हुजे। बाक़ी रहियो असांजी पार्टी आहे, मुतहद आहे, असांजो पंहिंजो नंबर्स पूरा आहिनि। इंशाल्लाह असांजा सभु माण्हू पंहिंजूं सीटूं खणंदा। प्राइम मिनिस्टर इमरान खान साहब ने जो कह दिया वो बेहतर समझते हैं और उन्होंने जो एक चीज़ दे दी, अनाउंस कर दिया, कुछ सोच समझ के किसी को किया ना, ऐसे तो नहीं किया। इनका भी एक अपना प्रोफाइल है, सिंध का अपना प्रोफाइल है। इन्होंने लाड़काना में जिस तरीके से काम किया पार्टी के लिए, तो हर एक की अपनी कहीं ना कहीं कोई ना कोई सेक्रीफाइस कुर्बानियाँ तो होती है ना भाई। तव्हां जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जो चवणु आहे असांजे जेके फार्मनि जी जेके जात पड़ताल जेको सिलसिलो आहे उहो आख़िरी तारीख़ आहे। असांजा कागज़ जेके आहिनि मुकमिल असांजे जेके कैंडिडेट आहिनि उहे पूरा आहिनि। उनजो चवण ते असांजी कामयाबी खे यकीनी बणाईंदासीं। कैमरामैन जावेद जान सां गॾु महताब अली, आवाज़ TV, कराची।